जी नाज़रीन, करमपुर में अवां सां अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाने की हद में बदअमनी ॿीहर कर खयो। जमाल वारे इलाइक़े ॻोठ ग़ुलाम नबी जाफ़री मां 23 साला नौजवान अली गोहर जाफ़री पुट ग़ुलाम नबी जाफ़री लापता। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। इतला बावजूद हद जी जमाल पुलिस ॻोठाणनि वटि न पहुती। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत हथियारबंदनि जो पेरो खणण में मसरूफ़। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां अफ़सोसनाक ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं त करमपुर भरिसां जमाल थाने की हद में बदअमनी ॿीहर कर खयो। जमाल वारे इलाइक़े ॻोठ ग़ुलाम नबी जाफ़री मां 23 साला नौजवान अली गोहर पुट ग़ुलाम नबी जाफ़री लापता। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर। इतला बावजूद हद जी जमाल पुलिस ॻोठाणनि वटि न पहुती। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत हथियारबंदनि जो पेड़ो खणण में मसरूफ़। जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।